सिंध में मच कचहरियूं क़दीम तहज़ीब जे रिवायती अॼाण तौर सुञातियूं वेंदियूं आहिनि। टेक्नोलॉजी इन दौर में पाण में गॾिजी वेहण वारो रुझान ख़त्म थींदो पियो वञे। बाराड़ीअ जे ॻोठनि वारनि ओताकुनि में वॾो मच ॿारियो, उते इलाइक़े जा नंढा तोड़े वॾा गॾिजी वेहंदा हुआ। मच कचहरियुनि ज़रिए पाण में गॾु वेही मुख़्तलिफ़ मसइलनि ते बहस मुबाहिसो करण या पैगाम पहुचाइण ऐं नौजवाननि जे इस्लाह जो बहितरीन ज़रियो आहे। नवंदेरो शहर जे गरीबाबाद पाड़े में पीपी अॻवान मीर मुनवर ख़ान सेठार पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ पारां 27 फेब्रुआरी ते ऐलानियल लॉन्ग मार्च जे हवाले सां अवामी राब्ता मुहिम खे तेज़ कंदे मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें पीपी अॻवान एजाज अमन लिगारी लाला नज़र पठान सैयद अरशद शाह राशदी खालिद मेमण मंसूर सुमरो ज़ाहिद जलबानी युथ अॻवान इमरान सेठार तौफीक भुट्टो हलीम नारेजो असगर नारेजो खालिद करीम मंगरियो प्रोफेसर नज़ीर अमन सुमरो समेत ॿियनि इलाइक़े जे मोअज़िज़िन वॾे नंग में शिरकत कई। मच कचहरीअ में 27 फेब्रुआरी ते ऐलानियल मार्च महांगाई बेरोज़गारी समेत मुख़्तलिफ़ मामला बहस जो मौज़ू रहिया। जिते टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त हीअ असांजे सिंध जूं पुराणियूं रस्मूं आहिनि जेके असांजा वॾा असांजा परदादा इहे असांजे सिंध जा जेके पुराणी रस्मनि खे आबाद कंदा आया आहिनि। हमेशह इन्हनि ई ओताकनि में वेही करे इन्हनि जे मच कचहरियूं करे माण्हुनि खे सॾींदा ऐं शाम जे टाइम में सभु ओड़ो पाड़ो ॻोठनि जा ॻोठ अची गॾु थींदा हुया त वेही पाण में ॾुख सुर ऐं मसइला एतिरे क़दुरु शादी गमियुनि जूं तारीख़ूं प्रोग्राम बि इन्हनि इन प्रोग्रामनि में मच कचहरी में वेही करे पाण तय कंदा हुया। असांजी इहा सिंध जी पुराणी सकाफ़त आहे ऐं उनखे उजागर करणु हिन महांगाई जे जेका बेरोज़गारी बदहाली ऐं हीअ तव्हां सिलेक्टेड हुकूमत ॾिसो था जेको इन तमामु घणी जेका पेट्रोल जा अघ जेके हर दफ़े हर हफ़्ते चढ़नि था, हर शइ महांगाई थी वञे ऐं हर हिकु चीज़ जेका आहे महांगी थी वई आहे। ग़रीब जो जीअं जंजाल थी वियो आहे, हिकु वेलो जेको खाए थो उहो परेशान लॻो पियो आहे ऐं उन जे टाइम में ई अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। जॾहिं बि उहो सिंधी माण्हू कॾहिं चाहींदा आहिनि त पाण में वेहूं त ईअं महफ़िलियूं उन्हनि जूं थींदियूं आहिनि ऐं हीअ सियासी महफ़िल बि आहे, सियासी माहौल बि हिन वक़्तु मुल्क में हली रहे थो। हिन वक़्तु मुल्क में महांगाई बेरोज़गारी ऐं नाहल हुकूमत जे करे माण्हू सभु परेशान आहिनि। उन जे करे ही दोस्त सभु गॾु थिया आहिनि। इंशाअल्लाह हिते इहे दोस्तनि जो प्रोग्राम बि आहे त 27 फेब्रुआरी आहे इहे पाकिस्तान जे तारीख़ में अहिड़ी हिकु असां लॉन्ग मार्च कंदासीं जेकी वर्ल्ड में पहिरियों कॾहिं न थी हूंदी। अहिड़ी महांगाई जे दौर जे अंदरि पोइ बि असां सिंधी माण्हू सकाफ़त खे उजारींदे पाण में मोहबती मेड़ा कोठाईंदे अहिड़ी महांगाई जे दौर जे अंदरि बि पंहिंजूं महफ़िलियूं सजायूं वेठा आहियूं। जेके असांजी सिंध जी पुराणी रवायत आहे उनखे बरक़रार रखंदे हिक ॿिए सां प्यार ऐं मोहबत जो हीउ पैगाम रचाए करे हिक ॿिए जे ॾुख सुख जा साथी बणिजूं था। इन में को शक कोन्हे महांगाई उरूज ते आहे। न्याज़ी गवर्नमेंट जे सम्त आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ही मच कचहरियूं असांजी हिकिड़ी सिंध जी पुराणी रवायत रही आहे। इहा सदाईं मच कचहरियूं सियारे जे टाइम में थींदियूं आहिनि। अहिड़ी मच कचहरियूं जेको आहे न थियणु घुरिजनि। हिन जेको ओबाड़ जेको उबस वारो माहौल आहे उन में हे मच कचहरी हिकिड़ी माना नई उजागर जेकी साह में जेको आहे नओं जेको साह रूह फूके थी। असांजे वॾेरनि खां वठी सिंध जी सकाफ़त आहे इहा मच कचहरी ऐं इनखे सभिनी दोस्तनि खे हिन शहर वासियुनि खे गॾु मिलाए करे नंढड़ो हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे जेको असांजी सिंध जी सकाफ़त आहे ऐं हिन सां असांखे मोहबत बि मिले थी दोस्तनि मां ऐं अॻिते जा वास्ता बि हिक ॿिए सां सुठे नमूने सां वधंदा रहंदा। कचहरियूं सिंध जे ओताकुनि जी सूंह आहिनि जिन खे जीअण लाइ हिन क़िस्म जूं कचहरियूं थींदियूं रहनि। तक़रीब जे आख़िर में सूफ़ी फनकारनि एजाज कोड़ो ऐं मोहम्मद कासिम लाशारी सिंध अमड़ जा गीत पेश करे महफ़िल खे झुमाए छॾियो। मच कचहरी में वेठल माण्हुनि खे सिंध जी सकाफ़त पली मच्छी ऐं मखण सां मखियल चांवरनि जूं मानियूं पेश करे मच कचहरीअ में 4 चंड लॻाए छॾिया। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।